अहम ख़बर सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बैरिस्टर गौहर सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म जो हाफ़िज़ नईम, ख़ालिद मक्सी ऐं चौधरी सालिक सां बि फ़ोन ते राब्तो थियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बैरिस्टर गौहर सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म हाफ़िज़ नईम, ख़ालिद मक्सी ऐं चौधरी सालिक सां बि फ़ोन ते राब्तो कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बैरिस्टर गौहर सां फ़ोन ते राब्तो कयो। वज़ीर आज़म हाफ़िज़ नईम, ख़ालिद मक्सी ऐं चौधरी सालिक सां बि फ़ोन ते राब्तो कयो आहे।